नाज़रीन, आदिलपुर वेझो खोहारा स्टाफ ते बासर शख़्स जो पोरियत ते सरेआम वेश्याणु तशद्दुद कवरेज करण दौरान बासर माण्हुनि जो साफ़ी नज़ीर लांघा ते हमिलो ऐं तशद्दुद करे संदसि जी मोबाइल खसे रोड ते उछलाई वई। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ लाइन ते मौजूद आहे मीर मंठार। जी मीर मंठार, वाक़िए जा छा तफ़सीलात आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल ही खानपुर मार घोटकी रोड ते खोहारा स्टाफ ते बासर शख्स जो पोरियत ते सरेआम वैश्याणु तशद्दुद वारी कवरेज करण तां बासर माण्हुनि साफ़ी नज़ीर लांघा मथां हमिलो करे मथस तशद्दुद कयो ऐं संदसि मोबाइल फ़ोन फुर करे रोड ते उछलाए छॾी ऐं पोरियत मथां तशद्दुद करण लाइ जवाबदारनि साफ़ नज़ीर लांघा खे गार्गन कई ऐं फरार थी विया। जॾहिं हिन महिल पुलिस पतो करण में नाकाम हुया त जवाबदार केर हुया। जी मीर मंठार अली, तव्हांजी वॾी महिरबानी तफ़सील ॾियण खां।